हिते अॻे आगाह कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हर ॿार खे बिना फ़र्क़ जे हक़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम करणु हुकूमती ज़िम्मेवारी आहे। ॿार मुस्तक़बिल जा मेमार ऐं क़ौम जो क़ीमती असासो आहिनि। हुकूमत ॿारनि जी ज़िंदगी खे बहितर बणाइण लाइ केतिरा ई क़दम खंया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿारनि जी आलमी दिहाड़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में चयो आहे त ॿारनि जे मयारी तालीम जी फ़राहमी खे यक़ीनी बणायो पियो वञे। अचो त पंहिंजे ॿारनि खे मयारी तालीम ॾियारण जो वचन करियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त हर ॿार खे बिना फ़र्क़ जे तहफ़ुज़ फ़राहम करणु हुकूमती ज़िम्मेवारी आहे। ॿार मुस्तक़बिल जा मेमार ऐं क़ौम जो क़ीमती असासो आहिनि। हुकूमत ॿारनि जी ज़िंदगी खे बहितर बणाइण लाइ केतिरा ई क़दम खंया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॿारनि जे आलमी दिहाड़े ते पंहिंजे जारी कयल पैगाम में चयो आहे त ॿारनि जी मयारी तालीम जी फ़राहमी खे यक़ीनी बणायो पियो वञे। अचो त पंहिंजे ॿारनि खे मयारी तालीम ॾियण जो वचन करियूं।